ओम शांति। अजीजा मावके संतुष्टा ही संपूर्णता जी निशानी। सत्ताब 75 जमावके आत्मा जी संपूर्णता ही संतुष्टा ही संपूर्णता जी निशानी। जितर जितर सब पंहिंजे जीवन में स्वयं सां सर्व सां संतुष्ट रहींदासीं न तो समझो ता संपूर्ण थींदा था वञो। सभी इन समय पंहिंजे फीचर्स ऐं फ्यूचर के ॼाणे सघंदा आहियो न। जेतिरो जेतिरो समय जे समीप वेंदा आहियो समय जे प्रमाण पंहिंजी संपूर्णता जी निशानियूं अनुभव में ईंदियूं आहिनि। जेतिरो जेतिरो समय समीप ईंदो थो वञे ओतिरो असां बि खुद में संपूर्णता अर्थात असांजे संकल्प बोल कर्म में परिवर्तन थियो आहे। संपूर्णता जी मुख्य निशानी आहे। आत्मा संपूर्णता खे पाए थी ये मुख्य कंहिं ॻाल्हि में सभिनि खे अनुभव थींदो। मुख्य ॻाल्हि ये आहे कि अहिड़ी आत्मा सदा स्वयं सां सर्व सब्जेक्ट में संतुष्ट रहण जो अनुभव कंदी। त अगर तव्हांखे स्वयं सर्व सब्जेक्ट में संतुष्टता जो अनुभव थिए थो ज्ञान योग धारणा सेवा साथ साथ अन्य आत्माएं भी उन्हनि सां सदा संतुष्ट रहेंदियूं। तो समझो संपूर्णता जी नजदीक था अचो। तो संतुष्टता ही संपूर्णता जी निशानी आहे। बाबा चवंदा जेतिरो जेतिरो सर्व आत्माएं जी संतुष्टता जो आशीर्वाद वो सूक्ष्म स्नेह भले तव्हांखे कोई माण्हू चए न लेकिन तव्हांखे न अगर आत्मा से सब संतुष्ट हूंदा आहिनि त उन्हनि खे सूक्ष्म स्नेह तथा सहयोग हर समय रिस्पॉन्स में मिलंदो आहे। जेकी आत्मा ईअं संपूर्णता जी स्टेज खे पाईंदी वेंदी न उनखे बाबा जी ऐं ॿियनि आत्माउनि जी सूक्ष्म में स्नेह ऐं सहयोग मिलंदो रहंदो। इन सां सम्झो कि एतिरो संपूर्णता जे समीप आया आहियूं। कमाल हिन में कीअं बि कहिड़े बि संस्कार वारी असंतुष्ट रहण वारी आत्मा संपर्क में अचे वो भी संपर्क में ये अनुभव करे कि मां पंहिंजे संस्कारनि जे कारण ही असंतुष्ट रहंदी आहे। लेकिन हिन विशेष आत्माउनि में मुंहिंजे प्रति स्नेह और सहयोग जी व रहम दिल जी शुभ भावना सदा नजर ईंदी है। कोई भी आत्मा कहिड़े भी संस्कार वारी आत्मा संतुष्ट रहण वारी असंतुष्ट रहण वारी आत्मा संपर्क में अचे उहा भी संपर्क में अनुभव करे कि वैसे मां पंहिंजे संस्कार जे कारण हिन सां असंतुष्ट आहियां लेकिन ये विशेष आत्मा त मुंहिंजे प्रति स्नेह और सहयोग व रहम दिल जी शुभ भावना सदा रखदी है। भले वो तव्हां असंतुष्ट रहे थी लेकिन वो खुद महसूस कंदी कि मुंहिंजी आदत आहे बाक़ी वो ॾाढी सुठी आहे। अर्थात वो पंहिंजी ही कमजोरी महसूस कंदी। वो कंप्लेन ये न वो कंप्लेन ये न निकरदी कि ये निमित्त थियलु आत्मा मुंहिंजे आत्मा खे संतुष्ट न करे सघंदी है। वो कभी ये न चईंदी कि न ये मूंखे संतुष्ट न करे सघंदी आहे। वो चईंदी कि न ये तो ॾाढी सुठी आहे लेकिन मूंखे मां नथी करे पायां। मतलब वो खुद जी कमजोरी अनुभव कंदी अहिड़ी आत्मा। सर्व आत्माएं द्वारा एड़ी संतुष्ट मणि जो सर्टिफिकेट प्राप्त थे तॾहिं चईंदासीं संपूर्णता जे समीप। भले तव्हांखे कोई माण्हू साम्हूं तव्हांखे लॻे थो ये मूंसां संतुष्ट न आहे लेकिन वो आत्मा सम्झदी आहे कि मां पंहिंजे संस्कार वश नथी करे पायां लेकिन ये ॾाढी सुठी आहे। वो कॾहिं ये चईंदी न कि वो चई न सकती कि मां इन सां असंतुष्ट आहियां ये खराब है। जेतिरी संपूर्णता भरदी वेंदी ओतिरी सर्व आत्माउनि जी संतुष्टता भी वधदी वेंदी।
असां में जेतिरा जेतिरा गुण शक्ति समझ वधदा वेंदा न ओतिरी सर्व आत्मायूं भी संतुष्टता भी वधदी वेंदी। सर्व खे संतुष्ट करण जो मुख्य साधन कहिड़ो आहे बाबा चवनि था? हर हिकु ॿुधायो। ये सब ॻाल्हियूं भी आवश्यकता आहिनि। ये सब ॻाल्हियूं परिस्थिति में प्रैक्टिकल करण जी आहिनि। तो सभिनि जो भी ॿुधायो वो बाबा चई सब ॻाल्हियूं आवश्यक भी आहिनि, प्रैक्टिकल भी करणियूं, लेकिन मुख्य ॻाल्हि इहा आहे कि सर्व के संतुष्ट करण जो साधन आहे कि जहिड़ो समय, जहिड़ी परिस्थिति, जे प्रकार जी आत्मा साम्हूं अचे ओड़ो पंहिंजी के सां मोल्ड करे सघूं। पंहिंजे स्वभाव ऐं संस्कार जे वशीभूत न थियूं। बाबा चवनि था कि न असां त ईअं न करे सघंदासीं। साम्हूं वारो माण्हू भी ख़ुदि जे संस्कार में जिद्दी और समय अहिड़ो आहे, लेकिन तव्हां चओ न मां ईअं न, मुंहिंजो स्वभाव अहिड़ो आहे, मुंहिंजो संस्कार अहिड़ो आहे, त असां हुनखे संतुष्ट न करे सघंदासीं न। स्वभाव अथवा संस्कार ईअं अनुभव में थिए जीअं स्थूल रूप में जहिड़ो समय ओड़ो रूप, जहिड़ो देश ओड़ो वेश ठाहींदा आहियूं न। भई माण्हू चए अॼु इहो फंक्शन आहे, अॼु डांडिया आहे, गरबा आहे, त माण्हू ओड़ा कपिड़ा पाए था वञनि। अॼु दिवाली आहे, अॼु होली आहे, त ॿाहिरां जे रूप में जीअं तव्हां जहिड़ो समय ओड़ो रूप धारण करे था सघो, उहो ई पंहिंजे स्वभाव संस्कार में भी ईअं मोल्ड करे सघो। लेकिन बाबा जी श्रीमत अनुसार अहिड़ो सहज अनुभव थी ईअं पंहिंजे स्वभाव संस्कार की भी समय जे अनुसार परिवर्तन करे सघंदा आहियो। बाबा चवनि था कोई भी सख्त चीज मोल्ड न थी सकती है, करे संस्कार भी समय प्रमाण मोल्ड न करे सकते हैं। इन करे अहिड़ी इजी संस्कार हुजनि कि जहिड़ो समय उहा ठाहे सघूं असां। त इहा प्रैक्टिस थियणी खपे। त हीअं असां न चऊं कि असां त अॼु अमृत वेलो न करे पायासीं, इहा ॻाल्हि थी वई, ईअं न ईअं, अॼु मुरली न ॿुधी पायासीं टाइम ते, त जहिड़ो समय ओड़ो चलो ठीकु आहे। अमृत वेले समय कोई कमु अची वियो त थोड़ी देर यादि करे कमु करो। मुरली टाइम कोई कमु अची वियो त कोई सेवा अची, कोई कमु अची, त ठीकु आहे। उन समय पंहिंजे स्वभाव संस्कार के चेंज करे त इहे संस्कार आहे। लेकिन कमु अची वियो त कमु करो। अगर जरूरी आहे त अगर पोइ करे सघंदा आहियूं त ॻाल्हि अलॻि आहे। सम्झो उन समय कोई सेवा अची वई, जीअं भोग वोग ठाहिणो हूंदो आहे या नुमा शाम जे समय कुझु अची वियो, असांखे अगर असां उन रीति हलंदासीं त साम्हूं वारी आत्मा संतुष्ट भी थी वेंदी ऐं पोइ बाबा खे यादि करे छॾो। अहिड़ी प्रैक्टिस इजी हुजणी खपे। अहिड़ी प्रैक्टिस असांखे अहिड़ी इजी संस्कार हुजनि कि जहिड़ो समय ओड़ो असां ठाहे सघूं। कड़ा संस्कार भी समय प्रमाण मोल्ड न करे सघंदा आहिनि। ईअं न हुजणो खपे। कोई भी सख्त चीज मोल्ड न थी सकती है, तो कड़ा संस्कार भी समय प्रमाण मोल्ड न करे सकते। इन करे अहिड़ा इजी संस्कार हुजनि कि जहिड़ो समय ओड़ो ठाहे सघूं। ये प्रैक्टिस हुजणी खपे। बाबा चवनि था संकल्प भी न अचे कि मुंह में कोई संस्कार आहे, कोई स्वभाव आहे, मुंहिंजो भी ये कोई संस्कार आहे, स्वभाव आहे। त बाबा चवनि था कि इजी संस्कार हूंदा त जहिड़ो समय ओड़ो वेश ठाहे सघंदा। ये प्रैक्टिस थियणी खपे। संकल्प भी न अचे कि मुंहिंजो भी कोई संस्कार आहे, कोई स्वभाव आहे। जो अनादि आदि संस्कार आहे न, उहो ई असांजो हुजणो खपे। बाक़ी अगर असांजा जिद जा, रूप जा, क्रोध जा या जेका भी कलयुगी आसुरी स्वभाव संस्कार है, असांखे संकल्प में भी न अचणो खपे, स्वप्न में भी न अचणो खपे कि मुंहिंजा स्वभाव संस्कार है। संस्कारन के परिवर्तन
अनादि काल सां संस्कारों जो परिवर्तन अनादि काल सां आहे न। अर्थात जॾहिं का चक्कर शुरू थियो आहे तॾहिं का परिवर्तन शुरू थिया हो न। मनुष्य आत्मा जीअं सृष्टि जी डिग्री त हर सेकंड में घटि थींदी वेंदी आहे न, सतयुग में भी तॾहिं त कलायूं धीरे धीरे घटि थींदी वेंदी न। अर्थात चक्कर में अचण सां ई परिवर्तन में ईंदा रहंदा आहियो। त आत्मा में संस्कार परिवर्तन जो ऑटोमेटिकली अभ्यास आहे। त मतलब आत्मा खे अभ्यास स्वयं के परिवर्तन करण जो। तो हाणे पुराणनि खे नयो ठाहिण जो, पुराणनि खे सॼो नयो धारण करो। कॾहिं सुतो प्रधान, कॾहिं सुतो रजो तमो, संस्कार समय प्रमाण बदलदा ही रहंदा आहिनि। हाणे जबकि नॉलेजफुल आयो, उचते स्टेज ते पाठदारी ठही पाठ वजायो था, पावरफुल भी आयो, ब्लेसफुल भी आयो, सर्वशक्तिवान जा वर्ते जा अधिकारी भी आयो। तो स्वभाव संस्कार के समय प्रमाण व सेवा प्रमाण कंहिंजे कल्याण जे प्रति व स्वयं जी उन्नति जे प्रति परिवर्तन करण अति सहज अनुभव थे। ये विशेष आत्माएं जो अंतिम विशेष पुरुषार्थ आहे बाबा चवनि था कि जबकि असांखे हाणे शुद्ध आत्मा जो त वो संस्कार आहे, आत्मा में संस्कार परिवर्तन जो ऑटोमेटिकली अभ्यास आहे। कॾहिं आत्मा सुतो प्रदान थिए थी, पोइ सुतो रजो तमो में अचे थी न। जब हाणे त असां नॉलेजफुल आहियूं, उचते उच स्टेज ते पाठदारी थी पाठ था वजायूं, पावरफुल भी आहियूं, ब्लेसफुल भी आहियूं, सर्वशक्तिवान जे वर्ते जे अधिकारी भी आहियूं। त स्वभाव संस्कार के समय प्रमाण व सेवा प्रमाण कंहिंजे कल्याण जे प्रति, कंहिंजे कल्याण जे प्रति व स्वयं जी उन्नति जे प्रति परिवर्तन करण अति सहज अनुभव हुजणो खपे। छो हाणे असां नॉलेजफुल आहियूं, ब्लेसफुल आहियूं, पावरफुल आहियूं, त ये केरु करे सघंदो? भई असां अगरि ॿियनि जे कल्याण जे कारण पंहिंजो स्वभाव संस्कार परिवर्तित करे सघूं सम्झ सां, यह विशेष आत्माएं जो अंतिम विशेष पुरुषार्थ आहे। भई अगरि असांजो संस्कार आहे व्यर्थ समय गवाइण, व्यर्थ सोचण, ऐं अगरि असां पंहिंजे न व्यर्थ संस्कार खे ख़तम कयूं त सोचो विश्व जी आत्माउनि जो कल्याण थींदो न थींदो? त व्यर्थ तव्हां ॾिसो न, सॼो ॾींहुं असां ॾाढो व्यर्थ था सोचो। तव्हां सोचो था कि फलानी ईअं थी करे, असां हुनजे चाल चलन व्यवहार सां जो स्टोरी ठाहींदा आहियूं न मन में, वो हूंदी ई न आहे। असांजे मन में सॼो ॾींहुं संकल्प हिकु स्टोरी हले थी, हा ईअं थींदो, ईअं थी करे, ईअं थी करे। उहो तव्हांखे ॿिए जा वीचार अचनि था, तव्हां अगरि बाबा खे यादि न कंदा रहंदो न त तव्हां हुनमें फसी वेंदो। बाबा इन बार भी चयो न, श्रीमद बुद्धि में श्रीमद जी लगाम टाइट हुजे। मन में संकल्प ईंदा, लेकिन असांखे हुनजे भाव में न वञणो। असांखे संकल्प हुजे बाबा खे यादि करणो, बुद्धि में श्रीमद। अहिड़ो पुरुषार्थ जे अनुभवी आयो, अहिड़ा संपूर्ण गोल्डन ठहिया आहियो। इन सां पंहिंजे नंबर खे चेक करे सघंदा आहियो, पंहिंजे संगम युगी भविष्य रिजल्ट खे ॼाणे सघंदा आहियो। बाबा चवनि था निमित ठहियली विशेष आत्मायूं आहियो न, त हिनजी परसेंटेज करो। स्वभाव संस्कार की पंहिंजा शस्त्र जे स्वरूप में यूज करे सघंदा आहियो या ये मुश्किल आहे? पंहिंजे स्वभाव संस्कार के एॾो सरल, एॾो इज़ी बाप समान ठाहे छॾो कि एक शस्त्र जो कमु करे। असांजे स्वभाव संस्कार ॾिसी करे साम्हूं वारो परिवर्तित थी वञे। हिन ॻाल्हि में सफलता जी केतिरी परसेंटेज आहे? दूरबाज खुशबाज वारो न, किनारो करण वारो न ठहिणो आहे।
संपर्क में ईंदे हुए, संबंध में रहंदे हुए स्वयं ही पांजो संपर्क संबंध बढ़ाईंदे सफलता मूर्त ठहो तभी अज्ञान नंबर मिली सकतो। ॾिसो बाबा कल्ह भी सुबह जो अॼु भी सुबह वाली साकार मुरली में बाबा थे न किनारो न करो, एडजस्ट करो। अॼु भी बाबा ये थे अगर तव्हां सोचो असां परे हली वेंदासीं शरीर सां, लेकिन मन में तो हिसाब किताब आहे न। त बाबा चवनि था दूर बाज खुशबाज वारो न ठहो। ये न सोचो असां परे हली वेंदासीं त खुश रहंदासीं, हिक ॿिए खां किनारो करे वठंदासीं त, लेकिन न बाबा चए तो संपर्क में ईंदे, संबंध में ईंदे स्वयं ही पंहिंजो संपर्क संबंध वधायो सफलता मूर्त ठहो तॾहिं नंबर अॻियां मिली सघंदो तव्हांखे। सफलता मूर्त ठहिणो आहे न, संबंध संपर्क अचूं था एडजस्ट नथा थी पाइनि माण्हू, ये डांस शो खपे, संस्कार मिलन जी रास करो बाबा चवनि था। ये न सोचो ये एड़ी आ, ये न बदली सकती, नहीं तो ज्ञान न आए। तव्हां पंहिंजी शुभ भावना सां उनखे चेंज करो न। ज्ञान काथे असां में त ज्ञान आहे, असां में शुभ भावना जी शक्ति आहे। बेहद जा मालिक बेहद सां संबंध खपे न बाबा। बाबा चवनि था चाहे अज्ञानी भी आहिनि त बि असां उन्हनि जा पूर्वज आहियूं न, चाहे सम्झो कहिड़ा बि कंहिंखे बि मञनि था त असांजो त धर्म, असां त सभिनि खां वॾा पूर्वज आहियूं, असांजो त कनेक्शन पूरे झाड़ सां आहे त उहो कहिड़ो बि आहे, असांखे त कनेक्शन रखिणो आहे न। चांस मिल उहो कहिड़ो, उहो कीअं थींदो बाबा चवनि था हाणे बेहद जा मालिक बेहद जे संबंध खपे न, उहो कीअं थींदो, चांस मिलंदो न आहे। लेकिन हर कार्य जे योग्य स्वयं ही योग्यताऊं स्वतः ही निमित्त ठाहे ॾींदियूं आहिनि। असांजी योग्यताऊं ही असांखे निमित्त ठाहींदियूं। हिन वर्ष में अहिड़ी विशेषता ॾिखलायो, अहिड़ो साकार बाप जी विशेषता जीअं ॾिठी न साकार बाप जी हर हिक जे दिल सां निकिरंदो हुयो, ये मुंहिंजो बाबा आहे। जीअं पत्थर डमाल हुजे पोइ बि चईंदो, चाहे पत्थर डमाल हुजे तो बि चईंदो मुंहिंजो बाबा आहे। ये अनुभव हर आत्मा खे रहियो। छोकी बाबा सभिनि खे पंहिंजो ॿार सम्झे। बाबा चईंदा आहिनि असां बि त मास्टर ब्रह्मा आहियूं न, तव्हां ईअं न सम्झो, देह संबंध सां न ॾिसो। मास्टर ब्रह्मा आहियां, मां सभिनि जो बाप आहियां, मास्टर गॉड आहियां। अहिड़ा अहिड़ा समान असांखे सर्व अहिड़ो समान रखंदासीं तॾहिं असां सर्व खे पंहिंजो ठाहे सघंदासीं, कोई कहिड़ो बि हूंदो मुझे रहम कंदासीं। इहे सर्व विशेष आत्माउनि जे प्रति जेसिताईं सर्व आत्माउनि द्वारा ये स्नेह जो व अधिकार जो अपनेपन जी आवाज न निकिरे तेसिताईं समझो कि विश्व जे मालिकपन जे लख़्त न ठही सघंदासीं। भई जॾहिं सभु चवनि कि हा ये असांजी आहे, ये सभु चवनि न ये असांजो बाबा आहे, दादी की दादी जे लाइ सभु चवंदा आहिनि असांजी दादी आहे। दादी कीअं थोड़ी चवंदा ये फलाने जोन जी दादी, फलाने ये असांजी दादी आहे। तव्हां कहिड़े बि जोन में आहियो, लेकिन असां त विश्व जे पिता जी संतान आहियूं न। मधुबन में भले जोन वाइज कंदा आहिनि, लेकिन सभु असां असांजे जोन जो टर्न न आहे। बाबा मिलणा, असां सभु भाउ भेण बाबा सां मिलणा आहे। वो निमित्त कोई भी जोन हुजे, लेकिन असांखे त लॻे न ये सभु असांजा भाउ आहिनि, आत्मा भाउ, सभु भाउ भेण आहिनि, तॾहिं असां विश्व जा मालिक जे तख़्त नशीन ठही सघंदासीं। कई माण्हुनि खे हूंदो न असांजो जोन सुठो, असांजो सेंटर, असांजो इहो, हिन में बि ईअं थींदो। पोइ उहो विश्व जा मालिक न, उहो सिर्फ़ु ओतिरे एरिया जा मालिक थींदा। लेकिन विश्व जो मालिक मतलब विदेशी भी अचनि, अरे वाह बाबा जा ॿार विदेश, हुन में ख़ुशी थिए अंदरि। कहिड़ो बि जोन हुजे, कहिड़ी बि आत्मा हुजे, न सिर्फ़ु असां ब्राह्मण देवी देवता धर्म पर
चाहे मुस्लिम धर्म वारा हुजन, चाहे सिख धर्म वारा हुजन, अरे ॾिसो केॾो प्यार सां बाबा खे यादि था करनि, केॾा सुठी, कहिड़ा बि हुजनि, लेकिन असांखे सभिनि खे आत्मिक स्वरूप में ॾिसी करे सभु सुठा आहिनि, तॾहिं असां विश्व जा मालिक ठही सघंदासीं। अहिड़ी सफलता की निशानी दिखाई दे, हर एक अनुभव करे कि विशेष आत्मा विश्व कल्याण जे प्रति आहे, सभिनि जो कल्याण करण वारी है, इहा आहे संपूर्णता जी निशानी। बाबा चवनि था इहा आहे संपूर्णता जी निशानी। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो,